हुजूर जी गुलामी अड़ी इख्तियार कयो जो रसूलुल्लाह जा वफादार थी उम्मती रहो, बेवफा न हुजो। दुनिया जूं हालतूं कहिड़ियूं भी थी वञनि, असांजे मथां कहिड़ियूं भी ताक़तूं हमला आवर थियनि, असां जान कुर्बान करे छॾींदासूं, माल कुर्बान करे छॾींदासूं, औलाद कुर्बान करे छॾींदासूं। हुजूर जे नामूस जे मथां कंप्रोमाइज़ कॾहिं भी कोन कंदासूं। ख़त्मे नुबुवत जा नारा लॻंदा रहिया आहिनि, अॼु भी लॻनि था, क़यामत ताईं लॻंदा, छो त असांजो ईमान आहे त असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी आहे। अल्लाह हज़रत ने फरमाए तो क्या खबर कितने तारे खेले छुप गए, क्या खबर कितने तारे खेले छुप गए, पर न डूबे न डूबा हमारा नबी। भला सुभान अल्लाह। सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी। यमन जो इलाइको, यमन में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी मुबारक जे ज़ाहिरी जिंदगी जे आखिरी दिहाड़न में हिकड़ो बदबख्त पैदा थो जंहिंजो नालो हो असवद उनसी। असवद उन जो नालो कोन हो, रंग जे कारे जे हुजण जे करे उनखे असवद चवंदा हा। जीअं अंदर जो कारो हो ये बाहर जो कारो हो, दुनिया उनखे असवद उनसी सदींदी हुई। उन नुबुवत जी कूड़ी दावा यमन में कई हुई। उन यमन जे इलाइके में मदीने वारे जो हिकड़ो गुलाम रहंदो आ जंहिंजो नालो आ अबू मुस्लिम खौलानी। ईमान आंदई पर अन ॾिठे, चो सुभान अल्लाह। अची कोन सघियो हुजूर जे दरबार में, पर ईमान आंदई अन ॾिठे, ईमान आंदई, चो सुभान अल्लाह। असवद उनसी के खबर पई त यमन जे इलाइके में हिकड़ो अहिड़ो माण्हू बि रहंदो आ जेको मदीने वारे ते कलमो भरे मुस्लमान थियो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे उन गुलाम खे घुराए वरतई। अबू मुस्लिम खौलानी के चे मुझे खबर पई आ तू नबी से दे कलमो भरे मुस्लमान थियो चे आओ चे हुजूर जी दामन छद चे न छदींदुसि, जे मां तोखे माराईंदुसि, जे मौत कबूला पर तुंहिंजी दामन कोन वचंदुसि। रसूलुल्लाह जी दामन मजबूती सां वरतिया, मजबूतीअ सां रहंदुसि, तुंहिंजो कलमो न पढ़ंदुसि। जे मां तोखे बाहि में थो साड़ाया, भली साड़ा, काठियुनि जो खणी अड़ाह गॾु कई, खोड़ गॾु थी वियो, बाहि उनखे ॼारायई। जॾहिं बाहि उनखे काठियुनि खे साड़े वई, टांडा चरकनि था। अबू मुस्लिम खौलानी खे साम्हूं बिहारियई, हाणे साम्हूं बाहि थई, या हुजूर खे छॾ मूंखे मञ, या बाहि में करण जे लाइ तयार थी। जे बाहि में जलण लाइ साड़ा तयार आहियां, सड़ण लाइ तयार आहियां, मौत कबूला पर मुस्तफा जी दामन कान छॾबी। बदराए असवद उनसी अबू मुस्लिम खौलानी के बाहि में उछलरायई। जीअं ई मुस्तफा जो आशिक सादिक बाहि में वञी किरियो, बाहि उनखे कुझु कोन खयो, न को जिस्म खे तव आयो, न को कपड़न खे तव आयो। बाहि उनजे मथां थधी थी वई। आराम आसानी सां अबू मुस्लिम खौलानी बाहि खां ॿाहिर निकिरी आयो। पंहिंजे चेलन खे चई, इनखे बाहि में उछलराइम कोन सड़ियो, हाणे इनखे छा कयां?
चुन के इन इलाके मां कढ यमन मां निकरे वरन जैसा मिलंदो उन के चवंदो त असवद उनसी कूड़ो थव हिन मुझे लाए बाह बाराई हुई बाह में भी मुखे उछल रायो हुयो पर बाह मुझो कुछ कोन बिगोड़ियो हुयो इन जो मतलब वाज़िह थियो त असवद उनसी कूड़ो आ मोहम्मद करीम सच्चो तेने करे हिन के यमन मां बाहर कढा पोन के जी यमन मां निकरी वन जी मुखे का तुझे हिन यमन में ज़रान जी जरूरत काने का रहे पो उते जिथे महबूब जे मोहब्बत ऐं अदब सारा जे जो सुभान अल्लाह। हजरत अबू मुस्लिम खौलानी तमा सा उम्मत के पैगाम दिनो त जेकॾहिं अहिड़ा हालात अची वञनि जी अॼुकल्ह हलन पिया असां के माण्हू मजहबी जेके धुरियूं आहिनि उलमा उन्हनि खे तव्हां सां मुस्लमाननि खे हिकिड़ो मखसूस तबको आहे उहे असांखे तानो ॾींदा आहिनि छाजो वतन जो त तव्हांखे सिंध सां मुहबत कान्हे का तव्हांखे वतन सां मुहबत न आहे असांखे सिंध सां बि मुहबत आहे पाकिस्तान सां बि मुहबत आहे तव्हां असांखे सिंध जे मुहबत जो दर्स कोन ॾियो जॾहिं अंग्रेज ने हिन मुल्क ते कब्ज़ो अचे कयो हो त अंग्रेज खे हितां भॼाइण जे लाइ उलमा जो किरदार हो आले सुन्नत जे अवाम जो किरदार हो पूरी बरे सगीर जे अंदर आजादी जो तहरीकूं हलियूं हो अंग्रेज के बाहर कढण जे लाइ ऐं अमली तहरीक जेका सिंध मां उथी हुई उहा हजरत सूर्य बादशाह जे अगवाणीअ में हुर्रन उहा कुर्बानी पेश कई हुई जो सूर्य बादशाह पंहिंजे जान जी कुर्बानी ॾेई पंहिंजे हुर्रन जी कुर्बानी ॾेई ऐं हमेशा जे लाइ अंग्रेज खे हितां तड़े कढियो ऐं असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह अॻिते करे करे आज़ाद थी वियो। हाणे ही था असांखे वतन जी मोहब्बत सेखारन असांखे अचे थी असांजे वॾड़नि खे बि हुई तॾहिं त अंग्रेज खे भॼाइण में उन्हनि जो किरदार हुयो पर यादि रखो वतन पंहिंजे जाइ ते हिकु छा लखे वतन हुजनि हिकिड़े पासे ते वतन आहे ॿिए पासे ते आमिना जो लाल हिकु वतन न करोड़े वतन रसूलुल्लाह जे मथां कुर्बान आहे। अबू मुस्लिम खौलानी चयो मुखे जेकर यमन में कदाई तो का गाल कोने मां हलियो वेंदुसि सोचे त काॾे वञा चई हाणे ॿिए पासे ॾे थो वञा मदीने वारे जे शहर ॾे थो वञा मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां थो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे जेके सुजाग वेठा हथ मथे खणी सुभान अल्लाह सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान करोड़ा ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे थो घुरां थो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुजाग आयो मूंसां गॾिजी पढ़ायो ला इलाहा अबा हजरत सैयदना गौसे आज़म जे सिलसिला मुबारक में सिलसिला आलिया कादरिया में जिक्र बिल जहर होंदो आ तो सुभान अल्लाह दिल बिल जहर माना ॾाढा जिक्र वो तवां बि ॾाढा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू मुस्लिम खौलानी यमन छॾियो मदीने तय्यबा में आयो पर इत्तिफाक अहिड़ो थियो जो हिन जे पहुचण खां पहिरियां मदीने वारा पर्दो फरमाए विया हुजूर जो विसाल मुबारक थी वियो हिन मस्जिद नबवी जे ॿाहिरां पंहिंजी सवारी बधी अंदर मस्जिद नबवी में आयो नमाज शुरू करे ॾिनई सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु चओ सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह चओ अहिड़ी सुभान अल्लाह जो ख़बर पवे त असां सुन्नी आहियूं चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह याद रखो दुनिया में कई फिरका हल कई जमातूं हल कई टोला हल हिकड़ा असहाबन जो नालो खणन त अहल बैत जी बेअदबी कर या अहल बैत जो नालो खणन त असहाबन जी बेअदबी कर अल्लाह अहल सुन्नत खे अदब वारी जमात फरमायो आ असां हुजूर जे आल सां मोहब्बत करण वारा